जी बिल्कुल, मां इन वक्त मौजूद आया तहसील ठरी मीरवा की यूनियन काउंसिल हिंडियारी में, जिते तकरीबन 15 ॾींहं गुजरण बावजूद भी ट्रांसफार्म न ठही सघियो आहे। हिते ॻोठाणनि जो चवणु आहे त 15 ॾींहं पहिरियां हिते ट्रांसफार्म सड़ी वियो, जंहिंखे ठाहिण लाइ कंहिं बि क़दम न खयां आहिनि। वधीक अचो त दुकानदारनि खां पुछा का छा कयूं त आख़िर ट्रांसफार्म छो नथो ठहे, चंदे जो मसइलो आहे या ॿी का ॻाल्हि आहे। अचो त वधीक दुकानदारनि खां पुछूं ट्रांसफार्म छो नथो ठहे। मौजूदु आहिनि हिन वक़्तु हिकु दुकानदार जावेद मला। अचो त हिन खां पुछूं त हिंडियारी में ट्रांसफार्म घणनि ॾींहंनि खां सड़ियल आहे ऐं हीउ ट्रांसफार्म छो नथो ठहे, आख़िर वजह कहिड़ी आहे। सर, असांखे ॿुधाईंदो त ट्रांसफार्म घणनि ॾींहं खां सड़ियल आहे। साईं, इहे जेको आहे 16 तारीख़ ट्रांसफार्म सड़ियो आहे। इन खे अॼु तक़रीबन 8-9 ॾींहं आहे। हिकु त माण्हू जेको आहे सो फोड़ी ॾेई बेज़ार थी पिया आहिनि। फोड़ी जेको आहे सो मां पाण उगाड़ियां थो, तक़रीबन 13,500 फोड़ी थी आहे। ऐं माण्हू चवंदा असां यानी साल में 6-7 चकर असां फोड़ी ॾियूं था। असां अटो वठी खाऊं या ॿियो जेको आहे सो अखराजात उहे पूरा कयूं या ट्रांसफार्म जेको आहे फोड़ी ॾियूं। ऐं तक़रीबन जेको आहे ट्रांसफार्म खाए थो 35,000 ख़र्चु। 35,000 काॾूं अचनि। आवाम खां घुरी पुॼी पिया आहियूं, आवाम जे कांदी बेज़ार थी पई आहे। फोड़ी मुक़ररु कई आहे। फोड़ी त जेकॾहिं 300 या 200 हुजनि त मुकमल थी वेंदी फोड़ी। इन में कोई सियासी MP MNA या कोई अहिड़ो तव्हांजी मदद करण जे लाइ कोन आयो आहे? उन असांखे चयो कोन्हे कंहिंखे बि, न कोई असांखे चयो आहे। ऐं ट्रांसफार्म जेको आहे मां पाण पंहिंजी मदद पाण लारायो, किरायो मां पंहिंजे घरों भरियो 1200। अञा ताईं मिस्त्री ठहियो पियो आहे। फोड़ी जो मसइलो आहे। हिन महिल कंहिंखां मुतालबो करणु चाहियो था? मुतालबो इहो आहे असां करणु चाहियूं था त जेके चूंडियल नुमाइंदा आहिनि, जेके MNA MP या चेयरमैन आहिनि, उन्हनि खे जेकॾहिं आहे वसार या का बजट आहे त जेकॾहिं आवाम जी ख़िदमत कंदा। ख़िदमत करणु आवाम जी इहा इबादत आहे। कुछ दोस्त आहिनि जेको हे सिलाई मशीन जो भी कमु कंदो आहे। हिन जो चवणु आहे त सिलाई मशीन जो बिजली खां सवाइ कमु नथो थी सघे। अचो त वधीक हिन खां पुछूं बिजली खां सवाइ तव्हांजो रोज़गार कीअं थो हले। बिजली खां सवाइ कोई बि कमु नथो हली सघे। गर्मीअ में मरूं था पिया। महीनो थियो आहे ट्रांसफार्म सड़ी वियो आहे। न का मालिकी आहे, न हीअं आहे, न हूअं आहे। सभु तव्हां परेशान आहियो। तव्हां ट्रांसफार्म जी ठाहिण लाइ फोड़ी वग़ैरह ॾिनी आहे छा? हा, सभु ॾिनी आहे। कंहिं न ॾिनी आहे, ॾींदा आहिस्ते आहिस्ते हर शइ थी वेंदी। हाणे घणो टाइम थियो आहे इहो ट्रांसफार्म सड़ी खे? तक़रीबन 20 ॾींहं थिया आहिनि अंदाज़ो। हा, अंदाज़ो। हाणे तव्हांजो छा मुतालबो आहे MP MNA खां, इन्हनि खां त ट्रांसफार्म न अचे? असांजो मुतालबो आहे त MP MNA 2 ट्रांसफार्म ॾे त वरी न सड़े। असां त इहो ठाराईंदासीं फोड़ी करे, ठीकु आहे, वरी सड़ी वेंदो। शायदि पब्लिक घणी आहे, दुकान घणा आहिनि, अवाम घणो आहे, घर घणा आहिनि। 2 ट्रांसफार्म हुजनि त जीअं सड़े नी न। लोड आहे। बिजली हूंदे तव्हांजो कारोबार कीअं, ऐं बिजली न हुजण जे करे तव्हांजो कारोबार कीअं थो हले? बिजली हूंदे सही आहे, बिजली न आहे त परेशान आहियूं बि वरी छा। हिते मौजूदु आहियूं असांजो हे हिंडियारी शहर में हिकु रोज़गार आहे जो केबिन जे हिन खोली आहे। ऐं हीअ पखनि ऐं वॉशिंग मशीन जो कमु कंदो आहे। हिन जो चवणु आहे त बिजली न हुजण करे मुंहिंजी रोज़ी नथी थिए ऐं ट्रांसफार्म सड़ियो पियो आहे। इन करे वधीक हिन खां पुछूं त हिननि जी रोज़ी पहिरियां कीअं थींदी, हाणे कीअं थींदी आहे। सही, पहिरियों असांजी रोज़ी सुठी थींदी माशाल्लाह। हाणे बहरहाल इलाही ईअं सम्झो ॾुकर अची विया आहे। बिजली न आहे त माण्हू धंधो बि घटि आहे ऐं उन हवाले सां असां बेरोज़गार लॻा पियूं। असांखे इतला असां वसार अमलदारनि खे चवंदा त कुझु असांजी हेल्प कनि ऐं ट्रांसफार्म सुठो हणाइजनि, असांजे धंधे में असां रोज़ी रिज़्क़ जे लाइ सही जाखोड़ करे सघूं। हितां खां ट्रांसफार्म ठाहिण जी फोड़ी वग़ैरह या ॿिनि दोस्तनि बि कुझु उन्हनि बि चयो त चइबो आहे ट्रांसफार्म जी फोड़ी था घुरनि। छा उहा फोड़ी तव्हां खां बि घुरी रहिया आहिनि या? जी, फोड़ी असां बि ॾिनी आहे। 500 रुपया ॾिना आहिनि। बहरहाल अञा का बि ख़बर न आहे त ट्रांसफार्म कॾहिं थो हले ऐं बिजली कॾहिं स्टार्ट थींदी। पहिरियों भेरो ट्रांसफार्म सड़ियो आहे या अॻु में बि कॾहिं ईअं? इलाही चकर सड़ी चुको आहे। कई चकर जेको आहे फोड़ी ॾिनी आहे, पर को बि सही ट्रांसफार्म कोन थो हले। असां जॾहिं बि ट्रांसफार्म सड़ियो आहे उन में तव्हां पाण ई ख़र्चु कयो आहे, कंहिं आला अमलदारनि बि तव्हां खां? असां सभिनी ॻोठारनि गॾिजी सॼी दुकानदारनि जेको आहे पाण में फोड़ी करे ऐं जेको आहे ट्रांसफार्म जी मरम्मत कराई आहे। मतिलबु त तव्हां पंहिंजे सिर पाण हूंदा हो? पंहिंजी मदद पाण, हेॾो कोई बि न आहे। जी, ऐं वधीक उन्हनि ॿुधायो त हितां जा जेके MPs MNA आहिनि उन्हनि बि असांजी वाहर न कई आहे। ऐं उन्हनि वधीक कुझु दुकानदारनि इहे बि चयो त ख़ुदा ही ट्रांसफार्म ठाराए ॾिनो वञे ऐं हितां ॻोठाणनि जी जेका आहे मुश्किलात उहा ख़तमु कई वञे। कैमरामैन आमिर दस्ती सां गॾु नियाज़ दस्ती, ठरी मीरवा।